अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक्त जी अहम ख़बर। बहार फाउंडेशन पारां मेहरान इंजीनियरिंग फोरम जे ताउन सां गॾु यासीन जे मुख़्तलिफ़ यूसन जे बरसात मुतासिर ॻोठनि में खाधे पीते जो सामान तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते बहार फाउंडेशन जे अॻुवान लतीफ़ सचल वधियो ऐं सरमन सचल वधियो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त माण्हुनि जी हालत ॾिसी तमामु घणो ॾुख थियो आहे। हिते जे माण्हुनि खे खाद खोराक सां गॾु दवाउनि जी पिणु सख़्तु ज़रूरत आहे। असां बहार फाउंडेशन पारां गॾु यासीन जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में जल्द मेडिकल कैंपूं लॻाईंदासीं, जंहिंमें कराचीअ जा मशहूरु डॉक्टर मरीज़नि जो मुआइनो करे मुफ़्त दवाऊं पिणु ॾींदा। असां सरहदीअ वारनि खे गुज़ारिश था कयूं त अॻिते अचनि त जीअं बेपहुच माण्हुनि जी वाहर करे सघिजे। हुननि वधीक चयो त अक्सर ॻोठनि में माण्हुनि जा अछा मुकमल तौर ख़तम थी विया आहिनि। माण्हू बेयारो मददगार वेठल आहिनि। सिंध हुकूमत शिकारपुर जे समूरे ज़िले खे आफ़त ज़दा करार ॾेई चुकी आहे। DC शिकारपुर AC गड़ी यासीन समेत चूंडियल नुमाइंदा मिसकीन माण्हुनि जी वाहर कनि। ॻोठाणनि सैयद मुमताज़ अली शाह, बख्शल वधियो, आसिफ अली जन ॿुधायो त असांजा घर ऐं फसल मुकमल तौर ख़तम थी विया आहिनि। सरकार असांजी वाहर करे असांजे ॻोठनि जा रस्ता मुकमल तौर तबाह थियल आहिनि। कंहिं बि एमरजेंसीअ जी सूरत में कंहिं इस्पताल ताईं नथा पहुची। ख़बरुनि जी दुनिया।